हाँ पीपल्स पार्टी सफ़ा खुली अची आहे सफ़ा खुली न हाणे हिन में को रख रखा न पई रखे पीपल्स पार्टी। कल बिलावल साहब ॿियूं शयूं बि चयूं पर इहो बि चयईं त हिकु शख़्स जी सिलेक्शन लाइ इलेक्शन खे मुलतवी कयो पियो वञे। ईअं चई न कल त भई ज़ाहिर न हिकु शख़्स जी सिलेक्शन लाइ न हिकु शख़्स जे वापसी अचण लाइ कहिड़ो शख़्स वापसि अचे पियो। फैसल करीम साहब सिलेक्शन जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो हिकु शख़्स जी सिलेक्शन उन ते पोइ था अचूं फैसल करीम ते पर बिलावल भुट्टो त पाण चेयरमैन आहे न पार्टीअ त हिकु शख़्स जी वापसी जे लाइ इलेक्शन मुलतवी कया पिया। हाणे हिकु शख़्स बाबर आज़म त न आहे जेको वर्ल्ड कप खटे अचे पियो। हिकु शख़्स पाण सभिनी खे ख़बर आहे त उहो अब्दुल शकूर बि कोन्हे मियां नवाज़ शरीफ़ आहे। त बिलावल साहब जी थ्योरी इहा आहे त हीअ जेका इलेक्शन ई मुलतवी थी आहे 3 महीना ऐं जनवरी ताईं वई आहे वरी हाणे वारी उनजो सबबु इहो ई आहे त मियां नवाज़ शरीफ़ जो इंतज़ारु थी रहियो। हाणे हिन खां वधीक तनक़ीद छा पई थी सघे त तव्हां यानी हाणे ही सिलेक्टेड चयूं त जमहूरियत ऐं इलेक्शन ॿई स्टॉल कया विया आहिनि हिकिड़े माण्हू जी वापसी लाइ। एग्ज़ैक्टली त जमहूरियत इलेक्शन जेके आहिनि हू उनखे इंघायो वियो आहे न स्टॉल सम्झ इंघाइण आहे न यानी धिके छॾणु पोयां करे छॾणु। त जेका ॻाल्हि मूं काफ़ी अरसे खां तव्हांखे चई पई त इंतज़ारु पियो कयां त बिलावल साहब कॾहिं चवंदो त नवाज़ शरीफ़ सिलेक्टेड आहे उहो बिलावल साहब त एतिरो त हेसि ताईं त वियो आहे पर संदसि पार्टी जो ई चङो मुड़ुसु आहिनि सीनियर अॻवान आहिनि फैसल करीम कुंडी हू फरमाइनि था त हिकु शख़्स जी सिलेक्शन लाइ इलेक्शन मुलतवी थिए। हाणे सिलेक्शन ताईं त अची विया ऐं हिकु शख़्स आहे मूंखे यकीन आहे त हू क्रिकेटर रिज़वान अहमद ऐं हू कहिड़ो बॉलर आफ़रीदी या इमरान खान न आहे जी हाणे उहो शख़्स अॻदी ॿुधल मता मियां नवाज़ शरीफ़ त हाणे पीपल्स पार्टी सिधो चए पई त नवाज़ शरीफ़ सिलेक्टेड आहे। हाणे सिलेक्टेड आहे ऐं हुनजी सिलेक्शन थी चुकी आहे त पीपल्स पार्टी खे ज़ाहिर आहे ॿी वॾी गणती इहा हूंदी त इहा सिलेक्शन रुगो वफ़ाक़ ऐं पंजाब ताईं थी आहे या सिंध में बि नवाज़ लीग खे या एंटी पीपल्स पार्टी को सेटअप ठहंदो। कल बि पाण डिस्कस कयो इहा गणती ज़ाहिर पीपल्स पार्टी खे का जॻह ॾिनी वेंदी आहे कुझु ऐं यकीनन हूंदी ऐं इन गणती जो अहसासु बि पीपल्स पार्टी खे थियो हूंदो तॾहिं ई एतिरी खुली मुखालफ़त मियां नवाज़ शरीफ़ जी हींअर खां शुरू